लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे हिन ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं लाइक करण न विसारींदा ऐं ॾिसण न विसारींदा। मीर हसन सोलंकी सां गॾु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां हींअर मौजूदु आहियूं थाणे बुला खान में, कोहिस्तान जो इलाइक़ो आहे ऐं असां हींअर बाकर शाह जिलानी जे मेले ते आयल हुआसीं ऐं पहलवान अयाज शाह बि मूंसां गॾु आहे ऐं हीअ असांजा दोस्त प्यारा दोस्त आहिनि, यूट्यूब जा दोस्त आहिनि असांजा, जेके मलाखड़ा असांजा शौक़ु सां ॾिसंदा आहिनि। बाक़ी साईं जा साईं ॾे पुछंदासीं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां तव्हांजो पंहिंजो पहलवान सैयद अयाज अली शाह बुखारी ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे मीर हसन सोलंकी। अॼु इहो भुलिजी वियो, पहिरीं ॿुधाया था मीर हसन सोलंकी, उहो असां किलियूं अहिड़ो ॾींदा आहियूं। असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं हज़रत बाकर शाह जिलानी रहमतुल्लाह अलैह जे मेले जे भरिसां थाणा बुला खान ऐं असांजो तमामु पहिरीं प्यारो दोस्त आहे, हैदराबाद जाम शोरे सां तालुक़ु रखे थो अदा अज़ीज़ुल्ला साबरियो साहिबु ऐं ॿिया साबरिया जेका बि आहिनि दोस्त। असां राति खां हिते तशरीफ़ आवरी थी असांजी ऐं असांजी वॾियूं ख़िदमतूं कयूं आहे, वॾियूं मोहबतूं असांखे ॾिनूं आहे ऐं असांखे जिते मोहबत मिलंदी आहे, कुर्बत मिलंदी आहे, असां हुतां छिकिजी हलिया वेंदा आहियूं। ऐं हिननि जी ख़ासियत हिकिड़ी ॿी बि इहा आहे त हिते जेकी असुलु जंहिंजे पुठियां दुनिया माना कोशिशूं कंदी आहे, माखी जेके पाण चऊं शहद, उहो शहद जेको आहे न हिते जी ख़ालिस शहद हूंदी आहे। इहा शहद हर माण्हू खे कोन ॾींदा आहिनि, पर हिते जी जेकी शहद आहे उहा माना गर्मी जे मौसम में हे कढंदा आहिनि ऐं मूंखे पहिरीं बि मिली ऐं हींअर खाइण जे लाइ मिली। हीअ अधु शीशो आउं खाई चुको आहियां ऐं केर बि उमेदु न करे त साईं अयाज शाह खां असीं वरी माखी घुरूं, छो जो हींअर मूं वटि मौजूदु कोन्हे। बाक़ी अॻी गर्मी में इनशाअल्लाह जंहिं बि दोस्त खे खपी त थोरी घणी इनशाअल्लाह ॾींदासीं, पर उन्हनि जा ठीकु ठाक पैसा वठी पोइ मौला साईं सलामत रखे, ख़ुशि जो वसंदा रहो। अल्लाह तव्हांखे इज़तनि सां नवाज़े, मज़ाक था करियूं। मलाखड़ा टीवी खे लाइक करणु, सब्सक्राइब करणु ऐं शेयर करणु न विसारिजो। ख़ुशि जो ऐं वसंदा रहो। पहलवान अयाज शाह रायब सिद्दी का मुकाबला हो रहा है। मश्किरी छा आहे यार, मूंखे त ख़बर ई नथी पए। मेलो थो थिए, मलाखड़ो थो थिए, छा आहिनि पहलवान मश्करान छा आहिनि होॾा। मूंखे ऐं पहिरें में विड़ियोसि ते मूं कुर्बानी ॾिनी त पोइ जेको थियो रब सही सही करे आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त मूं ऐं त हुन सां चैलेंज त मञणो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे, ॾिसो मन पाण जे कयूं इहा रांदि ते, इहो को झेड़ो या झगड़ो कोन्हे। मूं पहिरीं ॻाल्हि कई अथव, निवड़त आजिज़ी वारो पहलवान ऐं हलगुरू कंहिंखे चवंदो ई कोन्हे। बाक़ी हाणे जो विड़ी वरी कपिड़ा था पाए त इहे बेस्तीअ जे आयो पंहिंजे पीउ जा पुट जो मुक़ाबिलो करे सऊं थो थी। मैदान पे पहलवान अयाज शाह रायब सिद्दी का मुकाबला हो रहा है। हजरत बाकर शाह जिलानी का मेला चल रहा है, उर्स मुबारक मलाखड़ा चल रहा है। हजरत बाकर शाह जिलानी वाह भाई वाह। असांजे सैयद अयाज अली शाह जे लाइ 500 असांजे लॉर्ड जे लाइ जनाब अजगर हिंद जे लाइ सदर इम्तियाज़ अली मेरा साहब प्रेस क्लब जे सदर अजमदिया। अभी मुकाबला हो रहा है खान मोहम्मद शोरो मुबारक मल्ला का। साईं अयाज अली शाह बुखारी जी
लगातारी ये नुमाइंदा जी महिरबानियूं आहिनि ऐं इन्हनि खे शादी करिजे हथ वधिया राशिद अली उमर साहब असीं मनी खड़ा कयूं प्रेस जे सदर वाह जीत गया मुबारक मला। बुखारी सैयद बल्लवले इतने का लवड़िया ने आज बड़ी पहलवान रोया लगा हाँ हाँ सैयद है हाँ सैयद है हाँ सैयद है मारे शरीफ मारे शरीफ मारे गरीब आपको डांट हुआ मिले बोलेंगे बनाया आपको सरकारी अली मुराद जलदारी इम्तियाज मंगराल का मुकाबला हो रहा है। अहमद अली शाह बुखारी
अरे छक्का, अरे वाह वाह सुंदर वाह, वाह रे वाह वाह। वाह वाह वाह, ये मल बराबर है, ये मल दोबारा होगी, ये मल दोबारा हो रही है। अली मुराद जरदारी और इम्तियाज मुराद की दोबारा मल हो रही है। देखते हैं कौन खुश नसीब ये मल जीतता है। मुस्तफ़ा नारो फिदा मला की मल हो रही है। ये पहली मल का मुकाबला हो रहा है, अभी पहला राउंड चल रहा है। अभी देखते हैं कौन कुछ नसीब फाइनल में आता है। वाह नारा तुंहिंजा वारा, वाह फिदा तुंहिंजा वारा। भाई भलड़ पहलवान हिकिड़ो वारो छॾे थो वरी ॿियो खणे थो। चारा जाठा, फिदा जो चारो जाठो, बकरियो जाठो, हाणे कागर खयो आहे। पहलवान नारो नारा नारा अल्लाह अल्लाह। वाह भाई जीत गया फिदा मल्ला। अभी मुकाबला होने जा रहा है। जमीर शीदी ये संदरा खींच रहे हैं और गुलाब बलोच, जमीर शीदी गुलाब बलोच। जमीर शीदी गुलाब बलोच। पहलवान असांजे पंज ॼाण थियनि जो हथारायो नदीमा बलोच हथाणा बलोच हथाया छोड़ो जो मुकाबले हाय सीधी अॼु सीधी गैरत कई कल हिकिड़ी महिल कराई बलोच गैरत कर अॼु बलोच गैरत कर होशियारी कर पुट होशियारी कर मल साईं बुनियादी मल हाय सीधी तेरा कमाल होशियारी 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 मेहरबानी बाचा बाबा साईं आजाद अली शाह मूंखे इनाम ॾियो पंहिंजी ज़ाती जी कमाई मां साईं जी महिरबानी हल वञा पहलवान ज़मीर बलोच अल्लाह अल्लाह। वाह भाई जीत गया जमीर शीदी। नदीम पलारी आगे दोबारा उठा के दोबारा इसको चोट मारा जे। हजूर बख्श जलदारी गुलदस्तों खास के लिए मुकाबला हो रहा है। गुलदस्तों हजूर बख्श जलदारी गुलदस्तों खास के लिए हजूर बख्श जलदारी की अमल हो रही है। देखते हैं कौन कुछ नसीब जीतता है।
बड़ी जोड़ी गुलदस्ता हो गया, याद रखिए। मैं धक्का नहीं धक्का खबर पाई सीधी के ट्रेन खड़ा कर ये ट्रेन के ट्रेन नहीं सही बन गए वो सामने सामने अब लग गया बोले गुलदस्ता खास के लिए और सामान हुजूर अकबर बोला नहीं लगे बोला नहीं लगे होशियार अब लग गया पहले गुलदस्ता खास के लिए गुलदस्ता होशियार चूल्हे में खड़े कर बच्चों उसने कितना खास के लिए चलिए कि जोरदार पहले से होशियार गुलदस्ता बोले बाके वाह भाई गुलदस्ता जीत गया। खास के लिए निगाह रखिए खास के लिए ऐसे बच्चों समझी मेहरबानी बा हकीम जाकर जै मूंखे 500 रुपया मूंखे ॾिना इनाम 500 रुपया बेराम ख़ासि के लिए ऐं सुज़ुकी ते बीठो आहे बाई खां ॿाहिरि असांखे सॾु करे इनाम ॾेई। महिरबानी बा हकीम महिरबानी। आसिफ अली महिरबानी भा आसिफ अली सराई जो मूंखे इनाम ॾेई रहियो अली मुराद खास अली मुराद जलदारी इम्तियाज मंगरार का मुकाबला हो रहा है। दूसरी मल का मुकाबला हो रहा है। देखते हैं दूसरी मल कौन खुश नसीब जीतता है। भाई जीत गया इम्तियाज मंगरार। ये ले भाई ये लातों के बहुत बातों से नहीं मानते। वाह इम्तियाज तुझे मल वाह पुत्र वाह इनाम जो इम्तियाज के अभी दूसरी मल का मुकाबला होने जा रहा है। पहलवान रायब शिदी पहलवान अयाज अली शाह का। बच्चा गाड़ी चलने के लिए बची है ताली लगे ताली 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 बादल जाकर साहब सलाम बादल जाकर से गुले चढ़ाए बादल जाकर साहब गुले चढ़ाए बादल जाकर साहब ताली 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 बादल जाकर साहब पता है सही सांगे चाहे जा मुड़ी का पता है चाहे जा फकीर का पता है चाहे जा परे परेगा अरे परेगा
बादल जाको जाता तो हजारों रुपया इनाम राइब सिद्धि पहलवान अयाज शाह का। देखते हैं साईं अयाज शाह कौन सा अदा करता है, वजीर वाला या बादशाह वाला। मेरे ख्याल में तो साईं बादशाह वाला अदा करेंगे। नहीं, बादशाह से बच गया। वाह भाई वाह। दो मतलब सैयद अयाज अली शाह। जी अभी मुकाबला होने जा रहा है खान बाबूजी शोरो मुबारक मल्ला का। पहली मल मुबारक मल्ला जीत चुका है और खान बहादुर को खून भी निकल रहा था मुंह से, ऐसी चोट मारी थी मुबारक मल्ला ने खान बहादुर को। भी दूसरी मल का मुकाबला हो रहा है, देखते हैं क्या होता है। ये चीटिंग है, ये मल दोबारा होगी मेरे ख्याल में। खान बहादुर को उठने नहीं दिया, ऐसे ही ये मल दोबारा होगी। ये दोबारा मल हो रही है मुबारक मल्ला खान मोहम्मद शोरो। वाह खान बहादुर वाह, जीत गया भाई खान बहादुर।
साईं पीर महबूब शाह जीलानी दरगाह जे तरफ़ां इनाम रखण जो ऐलान ॿुधो। ख़ामोश मुंहिंजा प्यारा, अॼु गांधी मिशन पंहिंजो मौजूद है पीर महबूब शाह जीलानी। पहिरें जोड़ ते 3000 रुपया इनाम, ॿिए जोड़ ते 2000 रुपया इनाम ऐं टे जोड़ ते 1000 रुपया इनाम ऐं अनोसर जे लाइ 2000 रुपया असगर रिंग जे लाइ 2000 लॻे तारी। ये टोटल घणा थिया 8000। टोटल 8000 थिया साईं जे तरफ़ां। पहिरें जोड़ ते 3000, ॿिए जोड़ ते 2000 लॻे तारी लॻे। बाक़ी सभ को तकलीफ़ कयो। अॼु फाइनली मुक़ाबलो चोरी जो मुक़ाबलो अरे बादल चोरी जो मुक़ाबलो हजूर बख्शदारी गुलदस्तों खास कर की दूसरी मालूम वाह गुलदस्ता वाह जीत गया गुलदस्ता खास कर दूसरी मालूम हकीम जाखरे जो 1000 रुपया और बादल जाखरे साहब जो 1000 साईं जा दरगाह तरफ़ां रखियल साईं रखे थो लॻे तारी 500 बादल जाखरे साहब जा। मुस्तफ़ा नारो फिदा मलह की मल हो रही है। ये दूसरी मल का मुकाबला हो रहा है। देखते हैं दूसरी मल कौन किस नसीब जीतता है। और दूसरी साइड पे नदीम पालारी जमीर शिदी का जोड़ हुआ है। अभी मुकाबला होगा। वाह भाई जीत गया फिदा मलह। पहलवान जमीर शिदी नदीम पालारी का मुकाबला हो रहा है। हटो Thank you.
जी नाज़र हज़रत बाकर शाह रहमतुल्लाह अलैह जो टे मलाखड़े जो एंड थियो मीर हसन सोलंकी खे इजाज़त ॾिजो। अॼो को मलाखड़े जो एंड खटियो आहे नदीम पलारी जो हिन इनाम वठी रहियो आहे। हज़रत बाकर शाह जीलानी जे मलाखड़े जो थियो एंड मीर हसन सोलंकी खे इजाज़त ॾिजो। अल्लाह हाफ़िज़। महिरबानी महिरबानी।